अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम कल्याण कालम सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम सुबा सोलंकी। नाज़रीन, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 44वीं वरसी मल्हाई पई वञे, जॾहिं त 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ जी पूरी सिंध में आम मोकल पिणु कई वई। मुल्क जे अॻूणे वज़ीर अज़म ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 44वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। वरसीअ जे मौक़े ते सुबुह जो सवेर क़ुरान ख़ानी करे दुआ घुरी वई, जॾहिं त मुख्य तक़रीब 9 दरो हाउस में थी, जिते इफ़्तारी बैदि परॾेही वज़ीर ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी कारकुननि खे ख़िताब कयो। जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल खे मुल्क जे अदल वारे निज़ाम ते कारो दाग़ करार ॾींदे चयो आहे त मुल्क खे मुतफ़िक़ा आइन ॾींदड़ वज़ीर अज़म जे अदालती क़त्ल जे हवाले सां सदारती रेफरेंस गुज़िरियल 12 सालनि खां सुप्रीम कोर्ट में अल्तवा हेठि आहे ऐं उन्हनि 4382 ॾींहंनि दौरान असां अदल इंसाफ़ वारे निज़ाम वटि भुट्टो जी फ़रियाद ॿुधण लाइ 1 मिंट बि मुयसरु न आहे। हिन वक़्तु क़ाइदे अवाम खे शानदार लफ़्ज़नि में ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मदबराना क़यादत में पाकिस्तान सियासी, सफ़ारती, मुआशी, दिफ़ाई ऐं मुआशरती लिहाज़ खां केतिरा ई संग मेल अबूर कया। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो अकेलो सियासतदान आहे जेको मरण खां पोइ बि 4 ॾहाकनि ताईं मुल्की सियासत ते छांयल आहे। उन अरसे में मुल्की सियासत वाज़े तौर ते भुट्टो हामी ऐं भुट्टो मुख़ालिफ़ कैंपनि में विरहायल रही आहे। उन वर्छ में हाणे के क़दुरु तब्दीली रूनमा शुरूआत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन वर्छ में हाणे के क़दुरु तब्दीली रूनमा थी आहे। ॾिठो वञे त उन तब्दीली जी शुरूआत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे मुख्य सियासी मुख़ालिफ़ नवाज़ शरीफ़ सां 14 मई 2006 में जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते सही करे कई। जनरल मुशर्रफ जे दौर में मुल्क जे 2 वॾियुनि पार्टियुनि जे विच में थियल उन ठाह जो मक़सदु पाकिस्तान में सवेलियन बालादस्ती हासिल करणु हो। जनरल मुशर्रफ मुल्क जे 2 वॾियुनि पार्टियुनि खे सियासत खां ऐं उन जी क़यादत खे मुल्क खां आउट करे छॾियो हो। 5 जनवरी 1928 ते जागीरदार घराणे में जनम वठंदड़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रुगो मक़बूल लीडर ई न हो, पर ज़हीन ऐं पढ़ियल ॻढ़ियल ऐं हालतुनि खां आगाह सियासतदान हो। भुट्टो खां अॻु जी सियासत पाकिस्तान में जागीरदारनि जो ख़ासि कल्चर रहियो आहे। 70 वारे ॾहाके ऐं उन खां अॻु सियासतदान जो वॾो अंगु जागीरदार रहिया। शेख अब्दुल मजीद सिंधी, कामरेड हैदर बख़्श जतोई पारां के एकड़ ॿेकड़ सियासतदान विचोले या हेठें तबिके मां हुआ। जागीरदार सियासतदाननि जो पाण खे वॾो सम्झणु, हुकूमत या हुकूमती अहलकारनि अॻियां झुकणु, पंहिंजनि मुख़ालिफ़नि ऐं मातहतनि सां ज़ालिमाणे तरीक़े सां हलणु उन्हनि जो ख़ासि लाइफ स्टाइल ऐं किरदारु हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जनरल ज़िया हक़ जे मार्शल लाइ मौलवी मुश्ताक जी अदालत मां सज़ा ॾियारे 4 अप्रैल 1979 ते फाही चाढ़ियो वियो। उनखां अटिकल 2 साल अॻु क़ौमी इतिहाद जी हलायल तहरीक जे नतीजे में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत खे कमज़ोर कयो वियो। जॾहिं भुट्टो हुकूमत ऐं पाकिस्तान क़ौमी इतिहाद जी तहरीक ॻाल्हियुनि में कंहिं नतीजे ते पहुतियूं त जनरल ज़िया मुल्क में मार्शल आणी भुट्टे जी चूंडियल हुकूमत खे हटाए चुको हो। भुट्टे साहब जे गिरफ़्तारी ऐं संदसि सज़ा ख़िलाफ़ सॼे मुल्क में एहतिजाज थियो। मुल्क अंदरि किन नौजवाननि एहतिजाज कंदे पाण खे बि साड़े छॾियो। समय माण्हुनि क़ैद ऐं फटकनि जूं सज़ाऊं खाधियूं, मार्शल जा अज़ाब सठा ऐं ओॾी महिल मुल्क में भुट्टे साहब जी मक़बूलियत में हिकु वॾी लहर ॾिसण में आई। भुट्टे साहब जो करिश्मो छा हो? मोरखनि मुताबिक़ 7 ॻाल्हियुनि भुट्टे साहब खे करिश्माती बणायो। पहिरीं ॻाल्हि इहा त भुट्टे साहब खां अॻु माण्हू सियासत में ग़ैर मुअसर ऐं ग़ैर फ़ाल हो। सियासत ते जागीरदार छांयल हुआ। ओभर पाकिस्तान बंगाल खे छॾे बाक़ी मुल्क में विचोले तबिके जो को किरदारु न रहियो। भुट्टे साहब आम माण्हू ऐं विचोले तबिके जे किरदार खे अहम बणायो। भुट्टो साहब जॾहिं सियासी मैदान में लथो त आम माण्हूअ खे लॻो त हाणे हिन जे साम्हूं हिकु अहिड़ो शख़्स आहे जेको दानश्वर वॾे घराणे सां तालुक़ु रखे थो। तंहिं करे उन जे ॻाल्हि में वज़न आहे। हू जागीरदारनि, सनअतकारनि ऐं ब्यूरोक्रेसी खे पुॼी सघे थो। हिन खां अॻु आम माण्हू सम्झंदो त उन्हनि क़ुवतुनि खे केर बि पुॼी नथो सघे।
मुंहुं ॾेई नथो सघे, उन करे आम माण्हू पोइ उहो हारी हुजे या मज़दूर या शागिर्द भुटे जे पोयां लॻो। भुटे साहब मुल्क जे हुक्मराननि खे इहो बि ॾेखारियो त अवाम कीअं ताक़तवर आहे। बकौल हिकु पुराणे जियाले जे त भुटो साहब वॾेरनि ऐं हुक्मरान तबिके खे अवाम खां डिॼारींदो हो ऐं उहे हिन डप में अची बि वेंदा हुआ। भुटो साहब मुहिम जो ऐं ख़तरनि खे सॾण वारो सियासतदान हो। हिकु ई वक़्तु मतदाद तबिकनि खे पाण सां ॻंढे रखण में कामयाबु वियो, जंहिं खेसि करिश्माती लीडर ठाहे छॾियो। भुटे साहब जी सियासत ऐं अंदाज़ बाबति सिंध जे नामियारो सहाफ़ी सुहेल सांगी लिखे थो त हू हिकु जमहूरियत पसंदि हो पर आमिर बि रहियो। जदीद नज़रियनि ऐं रुझाननि सां गॾु पाकिस्तान हिकु जमहूरियत पसंदि हो पर आमिर बि रहियो। जदीद नज़रियनि ऐं रुझाननि सां गॾु पाकिस्तानी क़ौम परस्त पर साॻिए वक़्तु इलाइक़ाई लाड़ा रखंदड़ बि हो। हू सेक्युलर बि हो पर ज़रूरत पवण ते हिन मज़हबी धुरियुनि खे भाकुर पातो। 1973 जे आइन ठहण बैदि उन में तरमीम करे कादियानियुनि खे अक़लियत करार ॾिनो वियो। 1977 में पाकिस्तान क़ौमी इताद जे दॿाउ में अची केतिरनि ई मज़हबी उपाउनि जो ऐलान कयईं जेके उन खां अॻु मुल्क जे कानून तोड़े रवायतुनि जो हिसो न हुआ। उन्हनि घणनि ऐं मतदाद किरदारनि जे पहलुअनि हूंदे बि पाकिस्तान जो को बि लीडर ईअं न उभिरी सघियो। सियासत में वॾा जलसा ऐं जुलूस, डिघियूं तक़रीरूं भुटे साहब जो स्टाइल हो, पर आदतुनि ऐं अतवार में बि हिन जो मख़सूस स्टाइल हो। हिन जो उथण वेहण, हलण, कपिड़ा पाइण ऐं सेल्फी ॻाल्हाइण में तक़रीर जे अंदाज़ लाइ केतिरनि ई सियासतदाननि बशमूल संदसि मुख़ालिफ़नि जे कापी करण जी कोशिशि कई। किन सियासतदाननि भुटे साहब जी तक़रीर जूं वीडियो कैसेटूं हथु करे बाक़ाइदे उन जे नक़ुल करण जी बि कोशिशि कई वई। उहो अलमियो हो त भुटे साहब 1970 जे चूंडुनि में जंहिं रवायती सियासत ऐं मज़हबी बयाने खे शिकस्त ॾिनी, पंहिंजे इक़्तिदार जे अधु मुदत बैदि उन खे गले लॻायो। हू रवायती सियासत ॾांहुं वधियो। इहा सियासत जंहिंजे हू पाण क़ौमी असेंबली में तक़रीर करे मज़मत करे चुको हो। नारनि ऐं कुझु सुधारनि वसीले भुटे साहब अवाम खे सियासी शऊर त ॾिनो पर मुख़ालिफ़ आवाज़ या रोडनि ते अचण वारनि खे सख़्ती सां पुॼण वारो कमु बि कयो। बहरहाल तारीख़ में भुट्टो मज़ाहमत ऐं मक़बूल लीडरशिप जी इलामत रहंदो। भुटे साहब जी मीरास ऐं मौजूदु पीपल्स पार्टी भुटे साहब खां पोइ पीपल्स पार्टी आमराणी ऐं नीम आमराणी तसलत ख़िलाफ़ लगातार जदोजहद कंदी रही पर ख़राब हुक्मरानी जी लपेट में अची वई। सियासी मसरत पसंदी सबबि इस्टेब्लिशमेंट जे लाइन वठण ते तनक़ीद जो निशानो बि बणी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अदालती क़त्ल, बेनज़ीर भुट्टो ऐं मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल वारियूं गुज़ारतूं ॾहाकनि बाद बि हल थी न सघियूं। पीपल्स पार्टी हाणे भुटे साहब बदिरां बेनज़ीर भुट्टो जे वरसे खे मञे थी। भुट्टो दौर जा जियाला मरी ख़तमु थी विया या पोड़ा थी विया या हालतुनि खेनि लातालुक़ बणाए छॾियो। भुटे साहब जी पीपल्स पार्टी जो अवामी रंग हो। हफ़्ते 10 ॾींहंनि में हू अवाम सां रुजू कंदो हो। बेनज़ीर बि हिकु हद ताईं उहो रंग हल्को थियणु लॻो। भुटे साहब जी पार्टी में जागीरदार कारकुननि ऐं पार्टी खां डिॼंदा हुआ। हाणे उहो तबिको पार्टी ऐं कारकुननि ॿिन्ही खे डिॼारींदो रहे थो। पीपल्स पार्टी अॼु बि मुल्की सतह ते हिकु वॾी सियासी क़ुवत आहे। सिंध खे छॾे बाक़ी सूबनि मां मक़बूलियत घणी आहे पर उन जे पॉलिसियुनि मां लॻे थो त इहा पंहिंजी बका जी जंग विड़ी रही आहे। पार्टी खां शायदि भुटे साहब जो उहो जादू वारो फार्मूलो विञाइजी वियो आहे जंहिं मूजिबि मुख़्तलिफ़ तबिकनि खे पाण सां जोड़ींदो हो। कारकुननि ऐं आम माण्हू जी पार्टी ताईं रसाई हुई जेका हिन वक़्तु तमामु घटिजी वई आहे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए नए कालम कहाणी सां गॾु। तेसिताईं अला वाई।